मोरू पुलिस पारां फ़ौरन सां मुबैना मुक़ाबले में हिकु फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सदुजा जे ॻोठु अली ख़ान खोसो वासी इरफ़ान खोसो खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार खे इलाज लाइ नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल फ़ौरू ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 7 केस दाख़िल थियल आहिनि। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं मुबैना पुलिस मुक़ाबले जे हवाले सां मोरू पुलिस पारां फ़ौरन सां मुबैना मुक़ाबले में हिकु फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सदुजा जे ॻोठु अली ख़ान खोसो वासी इरफ़ान खोसो खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार खे इलाज लाइ नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल फ़ौरू ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 7 केस बि दाख़िल थियल आहिनि। मोरू पुलिस पारां फ़ौरन सां मुबैना मुक़ाबले में हिकु फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सदुजा जे ॻोठु अली ख़ान खोसो वासी इरफ़ान खोसो खे गिरफ़्तार करे पिस्टल हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदार खे इलाज लाइ नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल फ़ौरू मुख़्तलिफ़ थाणनि ते 7 केसनि में घुरिबल आहे।